नौशर फिरोज़ मां अव्हांखे अपडेट कंदालू। रिपोर्ट करे विया रिज़वान अली जमानी। मोरो तालुका सिविल अस्पताल में अॼु ख़ामिस ॾियारे तारीख़ 11 सेप्टेम्बर ते इस्लामाबाद खां 9 सालनि जी उमिरि जी न्याणियुनि खे कैंसर जे बचाव लाइ मोरो शहर जे मुख़्तलिफ़ वार्डनि ऐं यूनिटनि में वैक्सीन लॻायूं वेंदियूं। वैक्सीनुनि सां भरियल गाॾी पहुतल आहे जेका मोरो हॉस्पिटल जे स्टोर में जमा 30 खां 40,000 कैंसर जी वैक्सीन ऐं बचाव जी वैक्सीन स्टॉक कई पई वञे। अस्पताल ईंदड़ मरीज़ मीडिया अॻियां दाहूं कूकू कंदा आहिनि त असांखे डॉक्टरनि पारां प्राइवेट स्टोरनि जूं दवाऊं लिखी ॾिनियूं वेंदियूं आहिनि त पोइ हर महीने ईंदड़ दवाऊं ऐं करोड़े रुपया बजटूं काॾे हड़प कयूं थियूं वञनि। जॾहिं त मोरो सिविल अस्पताल में को बि MS चार्ज वठण लाइ तयारु नाहे। जॾहिं त ज़रियनि खां ॿुधायो पियो वञे त सिविल अस्पताल मोरो अंदरि मेडिकल स्टोरनि ते लिक छप में विकिरो थी रहियूं आहिनि। तंहिं करे DC नौशर फिरोज़ मोहम्मद अरसलान सलीम समेत सिहत जे आला अफ़सरनि खे घुर्जे त हंगामी बुनियादुनि ते सिविल अस्पताल मोरो जो दौरो कयो वेंदो त थींदड़ कामरनि जी करप्शन ज़ाहिर थी पवंदी।